सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां इंसान जेके भी आहियूं ॿियनि जीवन खां बहितर इन करे आहे छाकाणि असांजो जीवन रोशन हूंदो आहे। इन करे असां ॾिसंदासीं अगरि असां पाण खे थोरो न बदिलायूं त कुदरत असांखे कहिड़ो बणायो आहे। कंहिं बि ॿार खे ॾिसंदासीं असां कंहिं ॿार खे अगरि ॾिसूं उहो रोशनी खां डिॼंदो आहे या अंधारे खां। उनखे ख़ौफ़ थींदो आहे जॾहिं अंधारो थींदो आहे, कॾहिं रोशनी में वेंदो बसि पोइ बि ठीकु हूंदो, बिल्कुलु सही आहे। जॾहिं ॿार खे ॾिसंदासीं त हू ऊंदहि खां डिॼंदो आहे, रोशनी खां न डिॼंदो आहे। रोशनी में अची करे ख़ुशि थी वेंदो आहे। ऐं असां वॾा गहराई सां ॾिसूं रोशनी खां डिॼंदा आहियूं या अंधारे खां। असां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं असां रोशनी खां डिॼंदा आहियूं, असां अंधारे खां न। छाकाणि त असां कोई बि कर्म करिणो हुजे जंहिंमें थोरी बि का ग़लती हुजे असां उन तरफ़ तेज़ी सां वधंदा आहियूं। असां कंहिंसां ॻाल्हाईंदासीं बि छिपी करे, कंहिंसां मिलंदासीं बि छिपी करे। कोई कर्म अगरि थोरो बि किथे कोई शक हूंदो त छिपी करे कंदासीं। असां रोशनी को ॾींदासीं मथां कोई ॾिसी वठे। जॾहिं असांखे रोशनी खां ख़ौफ़ थियणु लॻे सम्झो असांजो कमु उबतो थी वियो। जॾहिं असां रोशनी में कोई कमु कयूं सम्झो असां बहितर हूंदासीं, असां ठीकु हूंदासीं। इहा असांजी सम्झ हूंदी आहे। तंहिंजे करे असांजो कार्य अहिड़ो हुजणु खपे जीअं असां हर चीज़ प्रकाश में कयूं, असां बहितर व्यवहार कयूं, असां चङे नमूने हलूं। जंहिं ॾींहुं रोशनी खां ख़ौफ़ अचणु लॻे त सम्झूं असांजो जीवन कुझु ॿिए तरफ़ वञे थो, असांजी ज़िंदगी कंहिं ॿिए तरफ़ वञी रही आहे। जंहिं ॾींहुं ख़ौफ़ थिए पियो मतिलबु ॿियो ॿुधे ॾिसे छा करे त पोइ असांजो जीवन ऊंदाहि थींदो आहे। तंहिंजे करे ज़िंदगी खे असां ऊंदहि में न कयूं, ज़िंदगी असांखे प्रकाश जे लाइ ॾिनल आहे। इन करे मालिक असांखे अखियूं ॾिनियूं प्रकाश जे लाइ, ऐं उन अखियुनि में वरी बंदि करे ॾिनो त असां पंहिंजे अंदरि खे ऊंदहि में प्रकाश फैलाए। संसार में असांखे पहिरीं समझ ॾिनी त संसार खे रोशनी सां ॾिसो, अखियुनि सां ॾिसो। ऐं उन खां बाद जॾहिं असां उन सचे साईं जी दामन में आयासीं, उनजी रहमत में आयासीं त पोइ वरी सचे साईं चयो ॿाहिरि त ॾिसो था पर अंदरि अखियूं बंदि करे में पंहिंजो पाण खे रोशनी में ॾिसो, प्रकाश में ॾिसो। इन करे असांजो अंदरि बि उज्जवल हुजणु खपे। इन करे नेम ध्यानु सिमरन में वेंदा आहियूं त पोइ असांखे प्रकाश मिलणु शुरू थींदो आहे, असांजे अंदरि में रोशनी अचणु शुरू थी वेंदी आहे। असांखे मुख़्तलिफ़ रोशनियूं ॾिसण में ईंदियूं आहिनि। उनखां बाद उहे आस्ते आस्ते प्रकाश में बदिलजंदियूं। तंहिंजे करे असांजो जीवन प्रकाशमय हुजणु खपे। इन करे असां सचे साईं जो वार्षिक उत्सव मल्हाईंदा आहियूं त जीअं असांजो जीवन हर साल पंहिंजो पाण खे वरी सचे साईं जी रहमतुनि में आणे, हर साल वरी वरी उत्सव खे ॾिसी करे उत्सव खे जॻाए
हक़ीक़त में पंहिंजे जीवन खे उत्सव सां भरियो। त जीअं असां हर साल पंहिंजो पाण खे वरी बैटरी वांगुरु रिन्यू कंदा अचूं, बहितर कंदा अचूं।